सवार से ज़ुल्फ़िकार अली शाह जी रिपोर्ट ॾींदा हलूं त मिठाणी टाउन चेयरमैन सिकंदर अली चांडियो जी ज़ेर सदारत मुहर्रम लाल जे हवाले सां टाउन ऑफिस में हिकु तक़रीब थी गुज़री, जंहिंमें सियासी समाजी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻवाननि, शहर इंसाफ़ ऐं सिविल सोसाइटी काउंसिलनि, हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तक़रीब में एडमिनिस्ट्रेटर उमेर आफ्ताब अब्बासी, शिया उलमा काउंसिल तालका सदर मौलाना हुब अली हैदरी सैयद मीर शाह, एसएचओ आफ्ताब अहमद शहर, जेयूआई अगर मौलाना मुबीन अहमद भुट, सहाफ़ी मसरूर चांडो, सिंध प्रेस क्लब जो सदर निज़ामुद्दीन मशहूरी, पीपी अॻवान ममन बुडल मलक ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते तंज़ीमी अॻवाननि मुहर्रम हवा जे हवाले सां दरपेश मसइलनि ते ॻाल्हायो। टाउन चेयरमैन सिकंदर अली चांडियो वधीक चयो त उन ॾींहं में अमन अमान खे बहितर बनाइण लाइ पुलिस खे चौकस रहणो पवंदो ऐं नालनि जी सफ़ाई सुथराई कराई वेंदी ऐं बिजली खे पिणु पाबंद कयो वेंदो, जंहिं अदादारनि खे का बि तकलीफ़ पेश न अची सघे।